फिल्म पठान जे गाने बेशरम रंग में दीपिका जे नारंगी लिबास ते भारत में तूफ़ान अची वियो ऐं भारतीय इंतिहा पसंद तंज़ीमुनि जे अॻवाननि फ़नकारनि खे नतीजा भोग॒ण जूं धमकियूं ॾिनियूं। इंतिहा पसंद शाहरुख़ खान खे सोशल मीडिया ऐं टीवी चैनल्स ते घटि वधि ॻाल्हाए रहिया हुआ ऐं सिनेमा घरनि खे बाहि ॾियण जी वार्निंग ॾेई रहिया हुआ। सभिनी खां पोइ हाणे मोदी बि इन मामले ते हिक क़िस्म जी वार्निंग ॾेई छॾी आहे। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी सिधी रीत त ईअं नाहे चयो त शाहरुख़ खान खे परेशान न कयो, पर हुन बीजेपी कारकुननि खे चुप करण जो चई छॾियो आहे। मोदी चयो आहे त कारकुन फिल्मुनि बाबति अजायन तबसुरनि खां पासो कनि ऐं ईअं लॻे थो त मोदी जे पोइलॻनि खे संदसि ॻाल्हि सम्झ में अची वई आहे। हाणे शाहरुख़ खान खे धमकियूं मिलण बंदि थी वयूं आहिनि ऐं संदसि पोस्टर बि नथा फाड़िया वञनि। मोदी जे अहिड़े बयान ते फिल्म एसोसिएशन वारनि बि आजियां कई आहे ऐं इनखे सुठो सवण करार ॾिनो आहे। हुननि चयो आहे त हाणे सियासी अॻुवान बि सस्ती शोहरत लाइ बॉलीवुड ख़िलाफ़ बयानबाज़ी बंदि कनि, छो त हाणे वज़ीर आज़म इंडस्ट्रीअ सां गॾु आहे। ॿिए पासे फिल्म पठान जी सोशल मीडिया ते धुम मतल आहे। माण्हुनि खे 25 जनवरी जो इंतज़ारु आहे ऐं बुकिंग बि अॻुवाट हली रही आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk